अस्सलाम वालेकुम। अॼु असां पचायूं था करेला ऐं चणनि जी दाल। इहा हिकिड़ी आम डिश आहे जेका असांजे सिंधी घरनि में पचंदी आहे। हाणे ही पाव करेला हुया जिनखे मूं छिले कटे लूणु ॾेई रखियो हो ऐं उन खां पोइ मां हिननि खे फ्राई करे छॾियो थोरे तेल में। ऐं ही अधु पाव चणनि जी दाल आहे। मां ही थोरो खाधो थी ठाहियां, पर जेकॾहिं तव्हांजी फैमिली वॾी आहे या तव्हांखे घणो ठाहिणो आहे त तव्हां ही हर जेका मां क्वांटिटी मिक़दार ॿुधायां थी उनखे तव्हां डबल करे सघो था। मुंहिंजा ही पाव करेला आहिनि ऐं अधु पाव चणनि जी दाल आहे। इनखे कलाकु ॾेढ भिॼायो ऐं उन खां पोइ इनखे बॉइल करे रखियो आहे ऐं इन जो पाणी ॾिसो दाल में मौजूदु आहे। ठीकु आहे। ऐं मसालनि में आहिनि ही लूणु आहे 1 टीस्पून ॻाढ़ा मिर्च आहिनि, अधु टीस्पून पीठल सुका धाणा ऐं चमचे जो चौथाई हिसो नंढे चमचे जो इहो आहे हेड। हीअ अधु नंढो चमचो जीरो सुरह जीरी जेके पुलाव जीरी बि चइबी आहे या कारो जीरो बि चवंदा आहिनि, ऐं हिकिड़ो सावा मिर्च आहे। हीअ आहिनि धाणा सावा कटियल। हाणे असां अचूं था देॻड़ी ॾांहुं। हिन में ॾिसो त मूं हिकिड़े मीडियम साइज़ बसर जो दाग़ करे उनमें टमाटर विझी छॾिया आहिनि। टमाटर मां वटि पेस्ट ठहियल हो जेको फ्रीज़ थियल हो, उहो मां कढी रखियो काफ़ी देरि पहिरियों। हाणे जॾहिं मुंहिंजा करेला बि तरियल आहिनि, दाल बॉइल थियल आहे, मसालो रेडी आहे, त हिन बोड़ खे पचण में को टाइम ई न लॻंदो, हीउ जल्दी सां ठही वेंदो। सो हाणे असां हिन में विझंदासीं सभिनी खां पहिरियों करेला। मसालो रेडी आहे, हिन में असां करेला विझूं था ऐं करेलनि सां गॾु असां हिन में विझंदासीं ही सुकल मसालो, चारी मसाला, ऐं असां हिनखे थोरी बाहि वधाए हाणे हिनखे भुञंदासीं त जीअं मसालनि जी कचाइप बि ख़तमु थी वञे। हाणे हिन में मसाले में पहिरियों लूणु कोन हो, सिर्फ़ु करेलनि खे हल्को लूणु ॾिनल हो। हाणे ही मां जेको हिन में लूणु शामिलु कयो आहे इहो हिन पूरे बोड़ जो लूणु आहे, यानी दाल बि जेका हिन में पवंदी उनजो बि, टमाटा बसर जेका बि आहे भाॼी हिन में विधल हुई उनजो बि। सो हीअ असांजो मसालो भुॼे पियो। तमामु हिकिड़ी मज़ेदार डिश आहे, हल्की फुल्की गर्मियुनि में त दाल सब्जी वधीक खाइजे त सिहत लाइ सुठो रहंदो आहे, इहे दिलि ते बोझ बि न कंदो आहे, जल्दी हज़म थींदो आहे। ऐं करेला जी त मां पहिरियों तव्हांखे ॿुधायो त मां कॾहिं बि करेलनि जी कड़ाइण या कोड़ाइण ख़तमु करण जी कोशिशि न कंदी आहियां, छो त उनजो ज़ाइक़ो उनजा जेके फ़ाइदा आहिनि उहे उन में ई आहिनि। जेकॾहिं असां हिननि खे निपूड़े ऐं कुटे सटे हिन जो पाणी कढी छॾींदासीं त पोइ असां वटि खाइण लाइ सिर्फ़ु फोग बचंदो। हाणे करेला जॾहिं मूं फ्राई कया त उन में सिर्फ़ु 2 चमचा तेल विधो, 2 खाइण वारा चमचा उन में मां फ्राई कया, ऐं बाक़ी चोथों हिसो कोप जो उहो मां हिन में विधो आहे बसरनि जे दाग़ में। सो हाणे ही असांजा करेला भुॼनि पिया, जेके भुॼी चुका आहिनि। ऐं मसाला ॾिसो केॾा सिंपल आहिनि, कोई बि एॾा हैवी या घणा मसाला न। दाल ऐं सब्जी में हमेशह हल्को फुल्को मसालो सुठो लॻंदो आहे। हाणे मां हिन में विझंदमि हीअ दाल ऐं पाणी सुठी, छो त इहो पाणी हिन जी सॼी ग़िज़ाइयत आहे। पाणी त हारबो ई न, सब्जी या दाल जेका मां बॉइल कंदी आहियां उनजो पाणी न हारींदी आहियां। ऐं ॿियो वाहिद जेको आहे सिर्फ़ु मूं पंहिंजे ख़ानदान में ॾिठो आहे, पंहिंजे घर में ॾिठो, पंहिंजी ॾाॾी खां अम्मा खां, त उहे चणनि जी दाल में सुरह जीरी विझंदियूं ज़रूरु, चाहे दाल गोश्त हुजे, चाहे ख़ाली दाल हुजे, चाहे इहा चणनि जी दाल कंहिं भाॼी सां थी पचे त असां हुन में सुरह जीरी ज़रूरु विझंदा आहियूं। हाणे हीउ ॾिसो, हीउ बोड़ मुंहिंजो तयारु आहे, मसालो तयारु आहे, दाल ॻरियल आहे, करेला ॻरियल आहिनि। सो हिन में हाणे मां विझंदमि हीअ सुरह जीरी ऐं साओ मिर्च। बसि हिन खे मां ॾींदमि 5 मिंट दम, ऐं हिन में मां हल्को पाणी विझां थी। ॾिसो हिकिड़ी नंढड़ी प्याली आहे या अधु मां हिन में पाणी शामिलु कयां थी, छो त मूंखे साए मिर्च खे पचाइण लाइ, सुरह जीरीअ जी ख़ुशबू हिन में रचाइण लाइ थोरी देरि हिनखे पचाइणो पवंदो। हाणे हिनखे मां दम ॾींदमि। ऐं ॿियो त दाल काई बि पचाईंदा आहियूं त उहा रखण सां घाटी थी वेंदी आहे, चुही वेंदी आहे पाणी।
सो हिन खे मां हल्की दम वारी बाहि ते 5-7 मिंट पचाईंदसि। उन खां पोइ मां हिन खे सावा धाणा विझी हिन जी बाहि बंदि कंदमि, हे तयारु हूंदो। सो मां हिन खे फ़िलहालु ढकु ॾियां थी। ऐं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी रेसिपीज़ वणंदियूं हुजनि त तव्हां मुंहिंजूं वीडियोस शेयर कयो, लाइक कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। मुस्तक़बिल में अञा बि के शयूं आहिनि मुंहिंजी लिस्ट ते जेको मुंहिंजो प्लान आहे मां तव्हांखे सेखारींदमि। सो हाणे हिन खे फ़िलहालु ढकु ॾियूं था ऐं इंतज़ारु कयूं था इन कुझु मिंटनि जो। हाणे 5 मिंट तक़रीबन गुज़री चुका आहिनि। मां हिन जो ढकु लाहियां थी। हीअ ॾिसो, हिन खे हल्को नरम छॾिणो आहे, सफ़ा छिडी रस बि न हुजे ऐं बिल्कुलु घाटो हलवे जहिड़ो बि न हुजे। थोरो हिन खे नरम छॾिणो आहे, छो त रखण सां अञा कुझु घाटो थींदो। हिन ॾाढी मज़ेदार ख़ुशबू थी अचे पई। हिन में हाणे मां विझंदमि सावा धाणा। धाणा बि सावा हिकिड़े लिमिट में विझनि, हिकिड़ी हद में, छो त घणो इस्तेमालु कंहिं बि शइ जो खाधे जो ज़ाइको विञाए छॾींदो आहे। हीअ मुंहिंजी मज़ेदार पालक दाल तयारु आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु वणंदी ऐं ट्राए कजो। पंहिंजी राय खां आगाह कजो, ज़रूरु ॿुधाइजो। हमेशह चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो ऐं पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿिए दफ़े कंहिं ॿी वीडियो सां असां वरी मिलंदासीं इंशाअल्लाह। सो तेसिताईं अल्लाह वाही।